फ्रेंड्स, इंसान भी एक अजीब शइ आहे। अगर पाण उनखे जानवर चऊं त उनखे गुस्सो तो अची वञे, ऐं अगर शेर चऊं त उन्हनि खे खुशी थी थिए, जॾहिं शेर भी त हिकु जानवर ई आहे। नमस्कार फ्रेंड्स, मुंहिंजो नालो आहे नरेश ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधियनि जी मौज। फ्रेंड्स, अॼु मां तव्हांजे लाइ हिकु मोटिवेशनल कहानी खणी आयो आहियां। हिकु टीचर हुयो जेको नंढे से गांव में रहंदो हुयो, जंहिंजी लाइफ बिल्कुलु सही पई हले। उनखे हिकु छोकिरो हुयो जंहिंजी पढ़ाई पूरी थियण वारी हुई, हिकु छोकिरी हुयसि जेकी शादी करण लाइक़ थी वई हुई, ऐं ज़ाल हुयसि, यानी कि बिल्कुलु सही लाइफ पई हलेसि हुनजी। कोई भी जात जो दुख तकलीफ़ कुछ भी न हुयसि, बिल्कुलु सुठी तरह लाइफ हलेसि पई हुनजी। पर हिकु ॾींहुं हुन टीचर जे मन में हिकिड़ो अहिड़ो ख़्यालु आयो जंहिंजे करे हुनजी सॼी ज़िंदगी तबाह थी वई। उनखे अहिड़ो ख़्यालु आयसि कि मां आहियां त मुंहिंजो परिवार आहे, यानी मां सुठा पैसा कमाया थो त मुंहिंजो परिवार सुठी ज़िंदगी जीए थो, मां न हुजां त मुंहिंजो परिवार भी दुखी थी वञे, सभु बर्बाद थी वञे। अहिड़ो ख़्यालु हुनजे मन में अची वियो। हाणे जीअं जीअं थोरा ॾींहं अॻियां हलंदा विया, हुनजो जेको ख़्यालु हुयो उहो धीरे धीरे घमंड में बदिलजी वियो। त हुन टीचर खे अंदरां खां ख़राब फीलिंग अचण लॻी कि भई मां त ख़राब माण्हू थी वियो आहियां, हाणे ॾाढो हर ॻाल्हि में मुंहिंजे अंदरि घमंड अची वियो आहे त मूंखे कुझु करणु खपे। हाणे इन ई टाइम में हिननि जे गांव में हिकु बाबा जी आयो, यानी हुननि जो हिकु सत्संग हुयो हुते। कोइंसिडेंटली हुन बाबा जे सत्संग जो टॉपिक भी घमंड ते ई हुयो। उहे पंहिंजे सत्संग में सम्झाइनि पिया कि कॾहिं भी इंसान खे पाण ते घमंड न रखणु खपे। इंसान खे कॾहिं भी ईअं न सोचणु खपे कि मां आहियां त ॿिया आहिनि, मां इहो कमु कयां थो त ॿियो जिंदो आहे, जॾहिं मां हली वियमि त सभु बर्बाद थी वेंदो। इहा सोच कॾहिं भी न रखिजे। दुनिया में घणेई अॼु ताईं वॾा वॾा माण्हू थी विया जेके अॼु कोन्हनि के, त छा दुनिया हलणु बंदि थी वई? कंहिंजे भी वञण सां कंहिंखे भी कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। इहो ई बाबा जी सम्झाइनि पिया। हाणे बाबा जी जो सत्संग ख़तमु थियो त उहो टीचर हुन सां मिलण वियो ऐं हुननि खे सॼी ॻाल्हि कई। चयईंसि, भई मूंखे ॾाढो घमंड थी वियो आहे कुझु टाइम खां। मूंखे ईअं थो लॻे कि मां पैसा कमायां थो तॾहिं मुंहिंजे परिवार वारा जिंदा आहिनि, उहे सुखी आहिनि। जॾहिं मूंखे कुझु थी वियो या मां हुननि सां गॾु न हूंदमि त उहे बर्बाद थी वेंदा, उन्हनि जे मथां दुखनि जो पहाड़ टुटी पवंदो। अहिड़ो घमंड मुंहिंजे अंदरि अची वियो आहे। त हाणे मूंखे इहो ॿुधायो कि मूंखे हिन खां बचण लाइ छा करणु खपे, छोकी मूंखे लॻे थो कि इहो मुंहिंजे लाइ ख़राबु आहे। मां पाण खे किनो माण्हू थो सम्झां पियो, त मां हिन खां कीअं बचां, प्लीज़ मूंखे रस्तो ॾेखारियो। त हुन बाबा जी टीचर खे चयईंसि, हिन जो हिकु ई रस्तो अथई, तूं 2 सालनि लाइ बिना कंहिंखे कुझु ॿुधाए इहो गांव छॾे करे हली वञ, तुंहिंजे परिवार खे छॾे करे हली वञ, शहर में किथे वञी करे रहो, पर ध्यानु रवई कंहिंखे भी ॿुधाइणो न अथई तोखे। त टीचर चयईंसि, मुंहिंजे परिवार वारा त चरिया थी वेंदा, ॾाढो दुखी थी वेंदा, उन्हनि खे केरु सम्झाईंदो? त बाबा जी चयईंसि, उहो सभु तूं मुंहिंजे मथां छॾे छॾ, तूं सिर्फ़ु हितां खां बिना कंहिंखे ॿुधाए 2 सालनि लाइ हली वञ। त हुन टीचर चयईं, ठीकु आहे, तव्हां चओ था त मां इहो करे थो ॾिसां। उहो टीचर हुतां खां हली वियो ऐं बाबा जीअ सॼे गांव में इहा ॻाल्हि फैलाए छॾी कि मुंहिंजे डेरे मां असांजे हिकिड़े भक्त खे शेर खणी हली वियो आहे। ऐं बाबा जीअ ॿुधाईं कि उहो टीचर हुयो वग़ैरह वग़ैरह। त हुन परिवार वारनि हुनजी पहचान कई ऐं उहे ॾाढो दुखी थी विया कि असांजे घर जो हिकु सदस्य शेर जो शिकार थी वियो आहे ऐं उहो हाणे कॾहिं भी वापसि न ईंदो। त हुन टीचर जे परिवार में ॾाढे वॾे दुख जो माहौल ठही वियो। कुझु टाइम त उहे ॾाढो दुखी रहिया ऐं टीचर शहर हली वियो हुयो, हुनखे पंहिंजी अलॻि नौकरी मिली चुकी हुई, उहो पंहिंजी लाइफ में ख़ुशि हुयो। थोरो टाइम गुज़रियो, हुन टीचर जी जेकी छोकिरी हुई उन लाइ सभिनि गांव वारनि थोरा थोरा करे पैसा जमा कया ऐं हुन जी धाम धूम सां शादी कराई। ऐं टीचर जो जेको छोकिरो हुयो उनखे भी गांव जो जेको मुनीम हुयो उन सुठी जॻह ते नौकरी ॾियाराईंसि। हाणे हुन जे घर में टीचर जी कमी पूरी थी चुकी हुई, सभु पंहिंजी पंहिंजी लाइफ में मस्तु थी विया हुया। हाणे 2 साल पूरा थिया ऐं टीचर पंहिंजे घर वापसि आयो। हुनखे लॻसि कि मुंहिंजे वञण सां सभु ॾाढो दुखी हूंदा, पर हुन जेको नज़ारो ॾिठई उहो ॾिसी करे हुनखे पंहिंजी अखियुनि ते विश्वास न आयसि। सभु ॾाढो ख़ुशि हुया, हुन घर में हिकु ख़ुशीअ जी लहर हुई। त सभिनी खां पहिरीं उहो पंहिंजे घर वियो ऐं परिवार वारनि खां माफ़ी घुरी। हुन पंहिंजे परिवार वारनि खे सॼी कहानी ॿुधाई, चयईं मूंसां हीअं थियो हुयो ऐं मां बाबा जी वटि वियो हुयमि त हुननि चयनि 2 साल घर छॾे हली वञ, मूं में ॾाढो घमंड अची वियो हुयो। ऐं पोइ हुन परिवार वारनि खे ॿुधाई कि मां हाणे सम्झी वियो आहियां कंहिंखे भी पाण ते एतिरो घमंड न रखणु खपे, कोई भी कंहिंखां भी सवाइ जी सघंदो आहे। त फ्रेंड्स, हीअ कहानी असांखे इहो थी सेखारे कि पाण खे कॾहिं भी ख़ुदि ते घमंड न करणु खपे। घमंड हिकु ख़राबु शइ आहे, कोई भी कंहिंजे भी बग़ैर जी सघंदो आहे। त फ्रेंड्स, आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। अगरि तव्हांखे हिन टाइप जा ॿिया बि वीडियो खपनि त हिन ते कम से कम 100 लाइक्स कजो, वीडियो खे शेयर कजो ऐं असांजे चैनल सिंधियनि जी मौज खे सब्सक्राइब करणु बिल्कुलु न भुलिजो। तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी अॻिले वीडियो में। तव्हांजो ॾींहुं शुभ रहे। जय झूलेलाल।